ज़िले शिकारपुर के रुस्तम शहर में जिते हथियारबंद हथां ब नौजवान जो अगवा थी विया आहिनि। असां हिते वारसनि सां मौजूद आहियूं। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांखे इहा ख़बर ई नथी पए त हिते बि का कानून या कानून वारा रहंदड़ आहिनि या न आहिनि। हिकु दरिंदे जानवरनि खे एॾी त छूट ॾेई छॾी आहे जीअं जंगलनि में माना जानवरनि खे मासूमड़ा ॿारड़ा गुलड़ा जहिड़ा आहिनि त आया असांजे मथां जेका गुज़रे थी त थी सघे थो त जेके मिनिस्टर आहिनि उहे त पंहिंजे निंड पिया आहिनि। गवर्नमेंट जी साथ खपे असांखे। पहिरियों त गवर्नमेंट जो कमु आहे त तहफ़ुज़ फ़राहम करे शहरी ऐं लोकल उन्हनि जो इहो हक़ आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ही असांजो जेको ज़िलो हिन वक़्तु जेको आहे ईअं सम्झो हिकिड़ो गुंडा राज धाड़े राज थी वियो आहे। रुस्तम खां तक़रीबन किलोमीटर बि न आहे परे उन हद मां अची एॾी वॾी वारदात करे था वञनि। IG सिंध वाक़ई हुनजो अबाणो ॻोठ बि आहे, रुस्तम शहर बि उन में इहा शइ थिए असांखे सम्झ में नथो अचे इहा ॻाल्हि। मुतालबो कयो IG सिंध ऐं शिकारपुर SSP खां त असांजा बचा पंहिंजा वापसी कराए वञे, असांजे जीअण जो जेको हक़ु ॾिनो वञे। सागर जब्बार सुब्रो, सिंध TV न्यूज़, लखी गुलाम शाह।